तव्हां अर्शिला सां ॻाल्हायो? छाजे बारे में? चओ छा पिया? हुनजी शादी जे बारे में, ॿियो छा जे बारे में? ॾिस मिशाल, तूं हाणे रवाजी माउ वारो किरदारु पई निभाए। छोकिरियुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहण त ॾे। पाण ॻोठ में थोरी पिया रहूं जो असांजी छोकिरियूं गुंगियूं ॿोड़ियूं आहिनि त खेनि जॾहिं जिते चइबो ऐं हा करे वेहंदियूं। कुझु सोच मिसाल। इहे ॿुधो महान अदीब जा कलमा। तुंहिंजूं छोकिरियूं ॿोड़ियूं ऐं गुंगियूं हुजनि न त मां अञे न फतका हा। माफ़ कजे सगोरी, मुंहिंजूं धीअरूं समझदार ऐं सुलझल आहिनि। जे सुलझल ऐं समझदार हुजनि न त इन इज़त में ढींगर न विझनि हा। तव्हां त सॼो ॾींहुं अदबी कॉन्फ्रेंस ऐं सेमिनारनि जे बिले आहियो। ॾिसां त मां थी न छोरियुनि जा अरकान थींदा था वाइखा वञनि। ईअं न थिए जो सुभाणे मुंहुं भित सां लॻई। परवरिश त तुंहिंजी लेखबी न। तूं त चई ईअं पई ॼण तूं माटेली हुजी हुन में। वो तोखे अॻु में बि चयो मिशाल त हिकु अखि कर, पुटनि जी जाइ ते बि उन्हनि खे ईअं ई सम्झ। मथो पाण ख़राब कयो त ईअं परवरिश मुंहिंजी लेखबी ऐं अहिड़ी औलाद माटेली जे बि ॿियो छा। मुंहिंजी सलाह वठ, तूं हरू भरू पाण खे ईज़ा में न विझ ऐं हरू भरू जा वहम गुमान पंहिंजी इन दिलि में आणे पाण खे तकलीफ़ न ॾे, बीमार थी पवंदी। साइमा जा पीउ, मां जवान धीअरनि जी माउ आहियां ऐं उन्हनि जी चादर सुभाणे मूंखे ई थियणो पवंदो। ऐं मूंखे लॻे पियो त हाणे मुंहिंजी उन चादर मां हू ॿाहिरि निकिरंदियूं पयूं वञनि। अर्शिला हुन शादीशुदा लाइब्रेरी वारे जे पोयां अहिड़ो कुझु बि न आहे विशाल। ऐं हूअं बि मूं उन लाइब्रेरी जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। ऐं साइमा हू ॿार आहे विशाल। इन उमिरि जे ॿार खे प्यार में ई संवारबो आहे। पर तुंहिंजे वात मां त रुगो उॿाड़ियूं पियूं निकिरंदियूं आहिनि। पोइ छो तुंहिंजे ॿार वेझो अचनि? हिकु माउ न पर दोस्त बणिजे। हुननि जे एतमाद खे हासिल कर, हुननि सां दोस्ती वारो रिश्तो ॻंढ, पोइ ॾिस न कीअं थियूं तुंहिंजूं थियनि। अस्सलाम वालेकुम मम्मा। वालेकुम सलाम। हाँ मम्मा, ये नफ़ासत जूं ॻाल्हियूं आहिनि। हिकु त अदीब, ॿियो वरी नफ़ासत। मुंहिंजी हिन जानी मुंहिंजो क़दुरु कयो, न त हिते त माण्हू असांजे लाइ कातक वाड़ा खणी वेठा आहिनि। मम्मा ॾिसो, पापा तव्हांखे सिधो सो कसाई पियो कोॾे। न न न न न, मुंहिंजी मजाल आहे। कसाई खे मां कसाई छो चवंदुसि? इहा मुंहिंजी मजाल आहे का? ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।